दोस्तों, अगर असां कंहिंजे ॾिनल शइ मां राज़ी न आहियूं, का बि शइ हुजे, अगर उन मां असां राज़ी न आहियूं, हाणे हीअं था कयूं सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं लाइ, मां तव्हां सभिनी दोस्तनि सां मुखातिबु आहियां, हिकिड़े ॾींहं लाइ असां पंहिंजे अखियुनि खे पटी ॿधी सॼो ॾींहुं पंहिंजे घर में गुज़ारियूं, ज़िंदगी जीअं वणे वञी गुज़ारियूं। हिकिड़े ॾींहं लाइ अगरि ईअं कयूं, कननि में कपह भरे बंदि कयूं, न ॿुधूं, पंहिंजूं ॿाहूं पोयां ॿधी बंदि करे छॾियूं, पंहिंजा पेर हीअं ॿधी छॾियूं, ज़बान खे बंदि करे छॾियूं, टहिप हणी छॾियूं, गुंगा थी वञूं, कननि मां ॿोड़ा, अखियुनि मां अंधा, पेरनि मां माज़ूर, हथ मां माज़ूर। हिकिड़े ॾींहं लाइ छा असां ईअं करे सघूं था? असां हिकिड़े ॾींहुं छा, पर हिकु कलाक बि ईअं न गुज़ारे सघंदासीं। जॾहिं इंसानु नाशुक्री जी तरफ़ ईंदो आहे न, त उनखे उहो चवंदो आहे त माना मूं वटि कुझु कोन्हे। अलाह जूं इहे नेमतूं, अखियूं, कन, ज़बान, हथ, मतिलबु जेके बि अलाह पाक नेमतूं ॾिननि, इहे कंहिं मिल्कियत खां घटि न आहिनि। अगरि इंसानु शुक्राने वारो हुजे त सभु कुझु इंसान जे अगरि जिस्म में को बि को उज़बो कमु न करे त इंसानु केॾो मजबूर आहे। सदाईं असांजी नाशुक्री हूंदी आहे, सदाईं ही शइ कोन्हे, ही शइ कोन्हे, ही शइ कोन्हे। मिसाल, तव्हां ज़िंदगी पंहिंजी बदिलायो, अलाह पाक तव्हांखे खोड़ सारा रस्ता ॾिना आहिनि। ॾिसो न, अगरि इंसानु वेही कंहिं सुठे वक़्त जो इंतज़ारु थो करे, हिन दुनिया में ज़रूरत त पैसे जी आहे न, हलण लाइ, ज़माने में हलण लाइ पैसे जी त वॾी ज़रूरत आहे। सुठी कामयाबी जो इंतज़ारु थो करे वेही, त जॾहिं मुंहिंजो हीउ वक़्तु ईंदो त पोइ मां हीउ कमु कंदुसि। हे जेको कांटो हलंदो आहे न घड़ियाल जो, टिक टिक वारो, तव्हां सिर्फ़ु इन ते गौर कंदो त हीअ ज़िंदगी जा जेके हीअ टिक टिक जा आवाज़ आहिनि, इहे तव्हांजा सेकेंड ज़िंदगी जा खुटनि था। इहो घड़ियाल आहे जेके तव्हांजी ज़िंदगी जी टिक टिक तव्हांखे ॿुधाए थो। ॻाल्हि पिया कयमि, वेही मंज़िल जो इंतज़ारु कयो, कामयाबी जो इंतज़ारु कयो त मूंखे इहा कामयाबी जॾहिं मिलंदी त पोइ मां कुझु कंदुसि। उहा कामयाबी जेका आहे, उहो बि पेर ते रखी आराम सां उते मज़बूत लॻो वेठो आहे। तव्हां चुरंदव कोन त कामयाबी तव्हां ॾे कीअं ईंदी? उहो सभु कुझु करण सां आहे, महिनत सां आहे, जफ़ाकशी सां आहे। चवंदा आहिनि त नफ़ो ऐं नुक़सानु ॿई भाइर आहिनि। सो अलाह जो हर वक़्तु शुक्र अदा कयो, पंहिंजी महिनत कयो। जेको अलाह पाक तव्हांजे रिज़िक़ लिखियो आहे, उहो तव्हांखे हर हाल में मिलंदो। उनखे केर बि तव्हां खां खसे नथो सघे, न ज़िंदगी खसे थो सघे, न तव्हांखे को मौत ॾेई थो सघे, न तव्हांजी को इज़त घटि थो करे सघे। इहे सभु अलाह जे हथ में आहे। जीअण, मरण, रिज़िक़, रोज़ी अलाह जे हथ में आहे। इन जे लाइ त तव्हां परेशान न थियो, हमेशह शुक्र कयो। जेका मां ॻाल्हि कई त असांजूं अखियूं हज़ार लखें नेमतूं, अखियुनि जो क़दुरु उन खां पुछो जंहिंखे वटि अखियूं कोन्हनि, कननि जो क़दुरु उन खां पुछो जेके ॿोड़ा आहिनि, ज़बान जो क़दुरु उन खां पुछो जेके गुंगा आहिनि, हिन हथनि जो क़दुरु उन खां पुछनि जंहिंजूं ॿाहूं आहिनि कोन। इंसानु सॼो मालामाल आहे, सॼो मालामाल आहे। तव्हां अगरि मां इंसाननि चवंदुमि मूं वटि पैसो कोन्हे, अगरि पैसो तव्हांखे को 5 करोड़ ॾींदो, चवंदो ॿई अखियूं मूंखे कढी ॾियो, न ॾींदोसि, कॾहिं बि न ॾींदोसि। पैसो बि सभु कुझु न आहे। वरी दुनिया में हलण लाइ पैसे जी ज़रूरत आहे, पर पाण खे पंहिंजे कंहिं उज़बे खे ॾियण लाइ तव्हांखे जॾहिं पैसो मिलंदो, तव्हां चवंदो त हीअ शइ मुंहिंजी महांगी आहे, हीअ अखियूं मुंहिंजियूं महांगियूं आहिनि। केतिरी बि क़ीमत तव्हांखे को ॾींदो न, तव्हां पंहिंजो उज़बो कढी न ॾींदव हुनखे। इन जे करे अलाह पाक तव्हांखे मालामाल ठाहियो आहे। हमेशह शुक्र अदा कंदा कयो, शुक्रानो कंदव, अलाह जूं नेमतूं अञा तव्हां वटि वधीक ईंदियूं। अगरि मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में बि अची वई ऐं पसंदि बि अची वियो त पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कजो ऐं पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। मुंहिंजो फेसबुक पेज शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे फॉलो करणु न विसारींदा। अलाह निगहबान।